नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा आहियूं त सिंध में लॉकडाउन में नरमी मार्केटूं, पब्लिक ट्रांसपोर्ट, सियाहती मार्ग, होटल्स मशावरती तौर खुलण जी इजाज़त ॾिनी वई है। निजी ऐं सरकारी आफिसूं अॼु खां खुली वयूं आहिनि। दरगाहनि ऐं सेमिनार्स ते पाबंदियूं बरक़रार, मातमी जलूस ते बि पाबंदी न हूंदी। घरू खाते तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो। मार्केटूं ऐं कारोबार सरगर्मियूं अॼु खां खुली वेंदियूं, जेके राति जो 8 वॻे ताईं खुलियल रहंदियूं, जंहिं बाद बंदि थी वेंदियूं। जिमे ऐं आचर ते कारोबार मुकमल तौर ते बंदि रहंदो। होटलनि में इनडोर ते पाबंदी बरक़रार रहंदी, पर आउटडोर जी मुशावरत इजाज़त हूंदी। होटलनि में राति जो 10 वॻे ताईं आउटडोर जी इजाज़त हूंदी। होम डिलीवरी 24 कलाक इजाज़त हूंदी। नोटिफिकेशन मूजिबि शादी तकरीब में इनडोर ते पाबंदी हूंदी। शादी तकरीब खुलियल जॻह ते करण जी इजाज़त हूंदी। 300 महिमान खां वधीक महिमान जी शिरकत ते पाबंदी हूंदी। दरगाहूं ऐं सिनेमाऊं मुकमल तौर बंदि रहंदियूं। इनडोर सक़ाफ़ती, मज़हबी, म्यूज़िकल प्रोग्राम ते पाबंदी हूंदी। सक़ाफ़ती, मज़हबी ऐं म्यूज़िकल प्रोग्राम खुलियल जॻह ते कराए सघिबा। 300 माण्हुनि जी शिरकत जी इजाज़त हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।